तकरार, है तकरार। और हो जेवन असा के कुछ अकेला में ॻाल्हायो पाण में। मां तव्हांजे मथां गुबारा आहियां छा? पर चाचा खीसे में 500 अथई। हाँ पुट आहिनि त सही, बाहर कर। समझी वियुसि। हिसाब खरान छा चाचा ही नांग अथई जो मिटी खाईंदा, सुठी पघार में हिननि जी पूरी ई कोन थी थिए। अचे हे वटि पघार कान थी मिले। मूसा बस हाणे बस कणो ठांग को नथी, तुंहिंजो खीसो गरम थियो न। हाणे खिसक मूसा खे तो अखियूं ॾेखारी। हाणे तूं हिते 2-3 सचूं हणंदे पोइ पंहिंजे घर कोन वेंदे छा? उते तोखे केरु छॾईंदो? बस हाणे बस मूसा, होश न विञाए। हाणे मां वञा थो। वाह मूसा, तूं त कमाल कई। शबीर तोखे ख़बर कोन्हे, पुलिस वारा चोर खे ऐं चोर पुलिस खे हीअं सुञाणींदो आहे जीअं ओड गॾह खे। हिननि खे ख़बर आहे जेकर हिते असांजे मथां टार्चर कंदा त विच रोड ते डंडा खाईंदा, बाक़ी ग़रीबनि जे मथां ईअं था वञनि जीअं हेठां ईअं ते पाणी। मूं सिजावल खे तुंहिंजो न्यापो ॾेई छॾियो आहे, चइबो त राति ताईं कमु थी वेंदुसि। जीअं ई शामीर खे कोर्ट पेश कंदा, हिकिड़ी 2 हाज़िरी में आज़ादु कराए वठंदुसि। पर मूंसां मूंखे नथो लॻे त सिजावल सचाई करे। चाचा चोर ऐं ॾींगरा माण्हू ज़बान जा कड़ा हूंदा आहिनि पर दिलि जा साफ़ हूंदा आहिनि। बाक़ी रहियसि ऐं वॾेरनि वांगुरु न आहिनि जो ज़बान ते हिकिड़ी ऐं दिलि में वरी ॿियाई रखनि। चाचा जेकॾहिं सिजावर ख़ान चयो आहे न, सम्झ त कमु थी वियो। हाणे तूं वञी 2 विहाणा ॾेई मथां सवड़ विझी सुम्ही पओ। मूंखे सवड़ विझी सुम्हणो न आहे। मां नवाब खान जे रातुनि जो सुकून बर्बाद करे छॾींदुसि जेसीं ताईं मुंहिंजो हूंदड़ पुटु ॿाहिरि नथो अचे। जल्द मिलंदासीं। चाची तव्हां उन्हनि खे रंजायो जिन तव्हांखे जीअ में जायूं ॾिनियूं। कल्ह को ॾींहुं आहे तो वारो पुटु वज़ीर इहो मौत जे मुंहं में हुयो। अदा राति ॾींहुं हिकु करे हुनखे आज़ादु करायो। जेकॾहिं अदा इन कम में हथ न विझे हा न त पंहिंजे जवान पुट जी क़बर जे मथां वार खोले मुंहुं मथो पिटीं। दुआ कयो अदा खे जंहिं पीरीअ में तोखे जवान पुट जे ॾुख खां बचाए वरितो। बदिले में हुन छा घुरियो त हुनजी इज़त खे तव्हां पंहिंजे घर जी इज़त बणायो। हाणे बस कर छोरी, पंहिंजे वात खे लगाम ॾे। ख़बर आहे जेतिरी तूं इज़त वारी, जॾहिं तुंहिंजी का इज़त आहे ई कोन त असां तोखे पंहिंजे घर जी इज़त छो कई? बस माई बस, मां पई थी तोखे चाची चाची चवां ऐं तूं वरी मूंखे छोरी छोरी थी चवीं। कन खोले ॿुधी छॾ माई, जे जवान पुट जे गम में रोअण खां तोखे अदा बचायो आहे न, उन जवान पुट जे लाश मथां तमामु जल्द तुंहिंजा इहे वार खोलराए मां तोखे रोराईंदसि। तो हाकिम ज़ादी खे एॾो कमज़ोर सम्झो आहे, पर हाकिम ज़ादी एॾी कमज़ोर न आहे। भली हुन घर जो अदो वॾो हुजे पर हुकुम सिर्फ़ हाकिम ज़ादी जा हलंदा आहिनि। हल हाणे हल माई, असांखे माफ़ कर। सोट्र एडी कावड़ भला कंहिंजे मथां? सोट्र तेजा मां तोखे टपको अंब लॻंदी हुयसि ऐं जंहिंखे ॿाहुनि में आणण जी तोखे वॾी हसरत हुई। ऐं जॾहिं मुंहिंजो रिश्तो तुंहिंजे दर ते आयो त खटी अंबड़ी समझी मूंखे थुकारे छॾी। तो मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे, ज़हर। पर मां हाणे तुंहिंजी ज़िंदगी जो अहिड़ो बुरो ख्वाब थी वेंदसि न जेको तुंहिंजी रातुनि जूं निंडूं हराम करे छॾींदो, हराम। सूबेदार साहब हाणे इहो ॿुधायो त मूसा मां हथ केॾी महिल कढंदव? सिजावल खान इहो कमु त तव्हांजो मां ई कराए छॾियां। पोइ DSP साहब खां फ़ोन कराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई?
भला जेकॾहिं तूं थोरो ई करणु चाहीं थो त भला पोइ बहावल वारे छोरे नी शमीर मां बि हथु कढ। तव्हां भला मुंहिंजो पूरो लाकअप ख़ाली कराइण था चाहियो छा? मूंखे ख़बर हुई सूबेदार साहब त तो वटि हज़ारे उज़र आहिनि, तॾहिं त मूं DSP साहब खे फ़ोन कई। हाणे हिकिड़ी ॻाल्हि कर, मूंसां मां त कढी थो या न? मूंसां मां राति जो हथु कढंदुसि, छो त नवाब खान जो ज़ोर आहे त मूंसां पूरा 4 ॾींहं लाकअप में रहे। जेकॾहिं हींअर न मूंसां खे छॾियो ऐं कंहिंजी नज़र ते चढ़ियो त नवाब खान खे ख़बर पइजी वेंदी ऐं पोइ हू मुंहिंजे लाइ बाइताल करे छॾींदो। हिकु त उन्हनि मथां कूड़ा केस, ॿियो कूड़ियूं FIR, टियों वरी उन्हनि ते नाहक ज़ुल्म न कयो त बहितर अथव। सजावल खान केस कूड़ो न आहे, फुर्जी वारदात थियल आहे, 5-8 लखनि जो धाड़ो लॻल आहे। बस कर सूबेदार साहब, बस कर। हर भरू मूंखे आपे मां न कढ। हिन तर में अहिड़ो कहिड़ो मुड़ुसु माण्हू पैदा थियो आहे जेको मुंहिंजी सलाह खां सवा को वञी ॾोह करे? कहिड़ो कंधार आहे हिन तर में? ठोह खे बि मां चङी तरह सुञाणा, जंहिं तो वटि केस अची दाख़िल करायो आहे। जेकॾहिं मूंसां खे न छॾी त इहो ठोह बि मुंहिंजी औताक़त ईअं पुछड़ो थींदे नज़र ईंदी सूबेदार। ऐं हुन ठोहे सां मां पोइ अहिड़ो हशर कंदुसि जो जीअं ई सुबुह जो हथ कढंदोसांसि रंभूं कंदो तुंहिंजे थाणे ते अची पहुचंदो। आज़ियूं न्याज़ियूं इलाज मिंथू करे पंहिंजे केस तां हथु खणंदो। ऐं हा, सिर्फ़ु हुन केस खे कूड़ो करार कोन ॾींदो, रुगो ईअं न, तूं चवई रेस नवाब खान जो नालो बि खणंदो त हिन ॿिन्ही ॼणनि मूंखे ब्लैकमेल करे हिन केस करण ते मजबूर कयो। बस सजावल खान, बस हाणे घणो होश न विझा। राति ताईं मूंसां तुंहिंजी औताक़त ते हूंदो, पोइ त बस न। ॿियो हुकुम? हुकुम न आहे, अर्ज़ आहे। इन छोकिरे शमीर मथां को बि टार्चर न कजो। जेकॾहिं FIR हुनजे मथां दाख़िल थियल आहे त महिरबानी करे 2 ॾींहनि जे अंदरि हुनखे कोर्ट में पेश कयो। पर जेकॾहिं इहो तुंहिंजो ऐं नवाब खान जो मिलियल को ड्रामो आहे त महिरबानी करे इहा हथ चुरांद न कर ऐं छोकिरे खे आज़ाद कर। नवाब खान ऐं सिजावल खान पाण में कॾहिं बि कोन ठहंदा। हिकिड़ो बदिराईंदो त ॿियो छॾाईंदो। पर ख़ैर, खीसा त ॿिन्ही पासे असांजा ई गरम थींदा न। रिश्तो वठण खां त असां इनकार कयो आहे, पर तुवारो सोट हिन ॻाल्हि खे दिलि ते त वठी न वेंदो न। बाबा ख़ुदा कंदो असांजो इहो इनकार असां सोटनि जे विच में नफ़रतुनि जो सबबु कोन बणिबो। हितां त सिजावल सुकून में निकिरी वियो। मूं सम्झो जवाब ॾींदासूंसि त आपे मां निकिरी वेंदो ऐं असांखे घटि वधि ॻाल्हाइण शुरू कंदो, पर ईअं कोन थियो। सोट ॿार न आहे जो ईअं होश विञाए वे। जेकॾहिं सिजावल जी थोरी घणी कावड़ ख़तमु करणी आहे त सिजावल जी धीउ जो संग वज़ीर लाइ वठिणो पवंदो। जेकॾहिं इहो रिश्तो थी वञे थो न त थोरी घणी नफ़रत ख़तमु थी वेंदी ऐं अवां सोट सभु हिकु थी वेंदो। जेसीं ताईं हाकिमज़ादे जो ॿार न लाहींदो न, सारा जो रिश्तो कोन कंदो। सारा जे रिश्ते घुरण महिल बि गरम कोन थियो। मूंखे ईअं थो लॻे त वज़ीर जे लाइ हू रिश्तो ॾींदो सारा जो। जेकर तूं इहो सम्झी थी त हुनजे घर वञी माई महिरो सां ॻाल्हाए ॾिस। मां हींअर कोन वेंदसि। हींअर वेंदसि त हो छोरी हाकिमज़ादी मुंहिंजी ॻिची में पइजी वेंदी। तते त वञण जी का बि ज़रूरत न आहे बाबा। कुझु ॾींहं असांखे सबुरु करिणो पवंदो। जीअं सोट जी इहा कावड़ ख़तमु थी वञे उन खां पोइ असां रिश्तो घुरंदासीं। सोट जी कावड़ ख़तमु करण लाइ तोखे हुनजी औताक़त ते सुबुह शाम वञणो पवंदो। जेकॾहिं तूं ओॾां न लड़ंदे त सिजावल सम्झंदो त असली नफ़रत असांजी दिलि में आहे। मां वेंदो रहंदुसि बाबा ऐं इहा कोशिशि कंदुसि त सोट हिन ई ॻाल्हि खे नफ़रतुनि जो बहानो न बनाए। जेको थी गुज़रियो न उनखे दरगुज़र करे छॾे। पुट तूं अकेलो रुगो न वञजांइ, न त भाउ खे बि पाबंद कर त हू बि औताक़त ते अचण वञण शुरू करे। बाक़ी जेकॾहिं असां सां सोट अलॻि थियणु चाहींदो न त असां सोट खे कुझु बि कोन करे सघंदासीं। ख़ुदा जी का सणाई थींदी। मूंखे राकास जे मुंहं में धिके छॾी। निभागे छोरे जे करे नाहक पादर खाईअ ते हिते पहुतो। अकोलो पंहिंजो कमु न करई मयारा मूं ते। हाणे ॾिसे पियो त हौश में न हे रहेसि त तूं पोयां पेर करे
हरू भरू छो वञी बूढ़े में पाण ॾिनी। पहिरियां मां वियुसि त सफ़ा प्रेम में वेठो, मां बि निविड़ी वञी खीकारियोमांसि, पर जीअं ई मूसा जो नालो वरितमि त मिर्चूं लॻी वियसि। पोइ त इहो बि कोन सोचई त अछी ॾाढ़ी वारो आहे, ईअं कुटे जीअं मास्तर निभागनि ॿारनि खे कुटींदा। पादर त खाधई, पर इहा ख़बर त पइजी वई न त मूंसां सां केतिरो चिड़ियल आहे। रुगो इहा ख़बर लहण लाइ तो मूंखे राकास जे मुंहं में मोकिलियो। मूं तोखे मोकिलियो त छोकिरे जी का भलाई थी, पर मूंखे कहिड़ी ख़बर त तूं जो निभाग चोट ते चढ़ियल आहे। निभागी कंहिं जाइ जी कम करे छोरो उबता, उन में मुंहिंजो निभाग वरी किथां थियो? न तूं सबा जो सुलक्षणो मेहनती, अरे अलाए छा थो ॻाल्हाए। जंहिं ॾींहं खां परणजी हिते पेर पातो अथमि त सणभो टुकुर नसीब कोन्हे को। बीमारी जो पुत मां निकिरणु नथी चाहे पई। हाणे मूंखे ॿुधाए त इहो निभाग मूंखे काथऊं लॻो? शादीअ खां पहिरियों त ख़ुशि चङी भली हुयसि। ख़बर आहे मूंखे, ख़बर आहे। शादी खां पहिरियां तूं कहिड़नि बंगलनि में रहंदी आहीं, कारुनि में घुमंदी हुईं। ख़बरूं ईअं थी करे ॼण रोज़ हिन जा माइट हिन खे कुकड़ ऐं कबाब खाराईंदा। हिते पहुचण खां पोइ रुखा टुकर थी खाए। हा मञा थी त इहे कुकड़ कबाब कोन खाधा, पर हेड़ो हशर त कोन हो। ओ पिट पंहिंजे नसीब खे मुंहिंजी गिचीअ में हथ छो विधा अथई? वाह न तूं मरद न मुंहिंजी इन्हनि क्रोध मां जिदो छुटंदी। मुंहिंजी त उमिरि अपराध वई, सॼी उमिरि कयमि तुंहिंजी ख़िदमत, अधे जे अॻियां रोअण अखियुनि जो सियान। इहो तो पतो ॻाल्हाई त सॼी उमिरि तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे। वेठी त सॼी उमिरि खॾ ते ई लोणिया त मां वेठो। बच्चा ॼणिया बि तो पालिया बि तो, बाक़ी मां ईअं आहियां उमिरि अपराध। नवाब खान जी अजाई नफ़रत तोलाए ॾिसी मूसा ॾाढो ॾुख थियो। हिन में ॾुख करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे हबीब? इहो असांजो सिलसिलो शुरू खां हलंदड़ आहे। इहो तूं न सोच हबीब, ईअं सम्झ त मूसा ॿाहिरि खां वधीक हिते ख़ुशि हूंदो आहे। पर हिन चकर न वज़ीर, हिन चकर न। मूसा पलांद वठण जे लाइ मांदो हूंदे, हिन जे करे तोखे हिते सुकून नथो मिले, हा न? मूसा हिकु ॻाल्हि त ॿुध, ॿाहिरि निकिरण जो आसरो बि आहे या हितां ई वॾे घर रवानो कंदई? हबीब तूं छा थो सम्झी? ही घणो टाइम मूंखे लाकअप में विहारे सघंदा? मूसा मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? वज़ीर तूं राति थाणे जे ॿाहिरां मोटरसाइकिल काहे अची बीह जाए, ही कंहिं बि टाइम मूं मां हथु कढंदा। एतिरो जल्दी हथु कढंदा छा? वज़ीर तोखे चयुमि न त घणो वक़्तु मूसा खे लाकअप में नथा विहारे सघनि। ठीकु आहे मूसा, बाक़ी ॻाल्हियूं ॿाहिरि अचण खां पोइ कंदासीं। हलीमा, तूं मूसा खे मुंहिंजे तरफ़ मोकिलियो, मां इहो थोरो तुंहिंजो ज़िंदगी भर न लाहे सघंदसि। पर नैना अदा त मूंखे जवाब ॾेई छॾियो, पोइ कीअं आयो? मूसा जी तबियत ई अहिड़ी आहे, ॻाल्हाईंदो हिकिड़ो आहे, कंदो ॿियो आहे। बसि अल्लाह करे सदाईं ख़ुशि हुजे। पर हिन वक़्तु अदा त ख़ुशि न आहे। छो? जेल में आहे, रेसो हुनखे पधराए छॾियो आहे। छा? इहो कमु बाबा जो हूंदो। बाबा खे ख़ौफ़ हुयो त मां मूसा सां भॼी न वञा, हुन रेस खे चई करे मूसा खे जेल में बधरायो हूंदो। छा तूं अदा सां सच में भॼी वञी हा? न हलीमा, तुंहिंजे भाउ इन कदम खणण खां साफ़ इनकार करे छॾियो। वो चए पियो त जेकॾहिं मां तोसां भॼी हलंदुसि त नवाब खान मुंहिंजे पीउ मां ऐं मुंहिंजी भेण खे कॾहिं बि न छॾींदो। हा नैना, अदा सही सोचियो हुयो। तूं ई भला पंहिंजी दिलि ते हथु रखी ॿुधा, जेकॾहिं अदा तोखे भॼाए वठी वञे हा त छा नवाब खान असांखे ज़िंदा छॾे हा? हा हलीमा, इन ॻाल्हि खे त मां सम्झी वियसि, इन जे करे ई त मां ख़ामोश थी ज़हर जो वटो पी करे वेही रहियसि। हाणे त मां पंहिंजे मुक़दर ते छॾे ॾिनो आहे। ॾिसां त हू हाणे मूंसां केतिरा कीस थो करे। तुंहिंजी त क़िस्मत तमामु भली थींदी नैना। खणी जे हिन नवाब खान जी ॿी शादी आहे, पर उन जो प्यार त तूं ई हूंदी। जॾहिं हिकु चकर दिलि टुटी वेंदी आहे न,
पोइ हर कंहिंजो प्यार मज़ाक लॻंदो आहे। मालिक कंदो तुंहिंजी दिलि ॿीहर जुड़ंदी ऐं तूं खोड़ सारियूं ख़ुशियूं ॾिसंदीअ। आमीन। छोरी मूंखे ॾे फोन। पिणे खे ख़बर पई मां तोखे फोन ॻाल्हाइण लाइ ॾिनी आहे त मुंहिंजी रत पी वेंदो। वठ मां वठ। मां हलीमा सां पई ॻाल्हायां, मूसा सां कोन पई ॻाल्हायां। ॻाल्हि साॻी आहे, हलीमा सां ॻाल्हाई ॼण मूसा सां ॻाल्हाई, पाण ई हो न्यापो पुॼाईंदी मूसा वटि। अदा शादी जो सभई तैयारियूं करे छॾिया वया, कुछ रहियल आहे? हा दी, सब तैयारी थी वयूं आहिनि, रात महफ़िल भी आहे। जेकॾहिं सभई तैयारियूं थी वयूं आहिनि त मुंहिंजे लाइ त कफन कोन आयो आहे। छो दिलि न लड़ी कई दी? अचण वारी कुंवार जेकॾहिं तुंहिंजी नौकरी ॾे पोइ त हुनजे अचण ते तोखे एतिराज़ कोन्हे न। अदा मां नवाब खान सां बेपनाह मोहबत कंदी आहियां। पंहिंजी ज़िंदगीअ में मां नवाब जो प्यार वंडण नथी चाहियां। मां नथी चाहियां मुंहिंजे हूंदे नवाब खान जी ज़िंदगी में का ॿी अचे। दादा शादी औलाद लाइ थो करे ऐं हिन मिल्कियत जो वारिस आणण थो चाहे ऐं हुन बार बार इहा ई ॻाल्हि कई आहे त ज़रीना बेगम जो प्यार मूंखां कॾहिं बि घटि कोन थींदो। पोइ तूं अजायो सोचणु छॾे ॾे ऐं इहा मायूसी बि ख़तमु करे छॾ ऐं अचण वारी कुंवार जे बारे में त उन खे मुठी में बंदि कीअं करिणो आहे। ठीकु आहे अदा, मां पंहिंजे पाण खे संभालियां थी, तूं परेशान न थी। अदी जेकॾहिं तूं पाण न संभालियो न अचण वारी कुंवार जा हुकुम तुंहिंजे मथां वणंदा। उन करे मुंहिंजी भेण तोखे हुन जे साम्हूं इहो महसूस कराइणो आहे बल्कि दादा ॿी शादी करण लाइ तयार ई न हुयो पर हुनखे राज़ी हो कयो। पर जॾहिं अचण वारी कुंवार इहो ॿुधंदी न त तुंहिंजे आॾो कंदु खणी न ॻाल्हाए सघंदी। ईअं ई थींदो अदा, तूं बेफ़िक्र थी। हिन वक़्तु मां तोखे इज़त सां छॾियां थो। जॾहिं बि मां तोखे न्यापो कयां मुंहिंजे न्यापे ते इज़त सां हलियो अचिजांइ। जेकॾहिं तूं न आहे तोखे त ख़बर आहे न बहावल उहो बिल्डोज़र आहे, माण्हू त छा पर पत्थरनि जो बि सिरमो करे छॾींदो आहे। बाल खान मां तव्हांजे ॾाढ जो नमूनो ॾिसी चुको आहियां ऐं तव्हांजे हिकिड़े न्यापे ते मां हलियो ईंदुसि। अरे ॾे जिना बि तो कमु कयो हुननि जूं वफ़ादारियूं त तूं ॾिसी वेठो आहीं। पूरो महीनो मूं वटि कुते वांगुरु ॿधो पए। ॿुधा कंहिं तुंहिंजी पोइवारी कई? नाहे कई, मूंखे हुननि निंधणको करे छॾे ॾिनो। जिन तोखे निंधणको करे छॾे ॾिनो छा अञा बि तूं उन्हनि सां वफ़ादारी कंदे? न बाल खान, जेकॾहिं मूं में ज़रीब गैरत हूंदी न उन्हनि कमीणनि ॾे मां लूणो कोन हणंदुसि। ये रे साईं वॾेरा मतलबी माण्हू आहिनि। तव्हांजे सिरनि जे मथां ओसे ताईं हथ फिराईंदा जेसे ताईं हुननि जो तव्हां में को मक़सदु हूंदो, को मतिलबु हूंदो। जॾहिं हुन जो मक़सदु निकिरी वियो तव्हां तरफ़ लोणो बि कोन हणंदा। इन जे करे चवां थो हुननि जी चालनि में न फास। जीअं मां चवां तीअं कर। हाणे पेर ठाह, जीअं न्यापो मिलई बग़ैर कंहिं बहाने मूं वटि पुॼी वञजांइ। तोखे त ख़बर आहे बहावल उहो बिल्डोज़र आहे, माण्हू त छा जेको माण्हुनि जे हॾनि जो बि सुरमू ठाहे छॾींदो आहे। सियाणो ॿार सम्झी वई। हल फुट। सारा पहिरियां मां अदा खे पंहिंजो दुश्मन ऐं सोट वारनि खे पंहिंजो सॼण सम्झंदी हुयसि। पुपी हाणे त तोखे हक़ीक़त जी ख़बर पइजी वई न। हाणे तूं ॾिसंदीअ त इन्हनि सोट वारनि खे ऐं इन चाचीअ खे कीअं थी रत जा ॻोढ़ा रोरायां ऐं मां बि ॾिसां त मुंहिंजी हयाती में इहो वज़ीर कीअं थो ॿिए हंधा शादी करे। पुपी जेकॾहिं तूं चाहीं त बाबा वारनि जे मथां ज़ोर रखां तुंहिंजो ॿिए किथे रिश्तो ॾिसनि। न सारा न, हाणे मां शादी कॾहिं बि न कंदसि। वज़ीर खे मूं चाहियो ऐं हुन मूंखे ठुकराए छॾियो। जेकॾहिं तूं चाहीं न वज़ीर खां ख़ूबसूरत तुंहिंजी ज़िंदगी में घोट अची सघे थो। न मिठी ॻाल्हि सुहिणे ख़ूबसूरत या हसीन जी नाहे हूंदी, ॻाल्हि हूंदी आहे दिलि जी, जंहिंजे मथां अची वञे। तुंहिंजी दिलि राति जे राजा सां आहे न, ऐं तुंहिंजे साम्हूं को ॿियो विहारियो वञे, हिकिड़े पासे हो हुजे ऐं हिकिड़े पासे हो हुजे, पोइ तूं कंहिंखे चूंडींदीअं? तूं सच थी चई पुपी, माण्हू प्यार वारनि खे नथो छॾे सघे।
उनजे करे त चवां थी त मुंहिंजी ॿी शादी हाणे त क़बर सां ई थींदी, पर उन खां पहिरियां मां पंहिंजे घोट जे लाइ क़बर तयारु ज़रूरु कंदसि। इहो मुनासिबु हूंदो पुफी? तूं जंहिंखे प्यारु ॾींदी रहीं ऐं हू तोखे ॾुख ॾे, पर पोइ बि हू तुंहिंजे प्यार जो क़दुरु न कंदो। अॻिलो तोखे कंडो हणे न त तूं हुनखे भालो हणी कढ, पोइ हुनखे अहसासु थींदो त मां हुनखे तकलीफ़ न ॾियां, न ई मूंखे दर्द मिले आ। अकबर, वज़ीर खे हिकु दफ़ो वरी चोरी ते वठी वञणो आहे, पर इहा चोरी हुनजी ज़िंदगीअ जी आख़िरी चोरी हुजणु घुरिजे। माना त हा आवाज़ इन जो कारण कॾहिं कॾहिं इहे कारण ऐं राज़ गले जो कंडो बणिजी वेंदा आहिनि। इन्हनि खे इते ई रहण ॾियो, न फलोरियो त बहितर आहे। पर जेकॾहिं इन राज़ खे फलोरण जी कोशिश कयो ऐं इहे राज़ तव्हांजे कद पुत खां ॻरा निकिता त तव्हां इन राज़ जे हेठां दॿिजी दफ़न थी वेंदव। ऐं मां न चाहींदुसि त उन्हनि राज़नि खे लिकाइण लाइ मूंखे तव्हांखे बि मारणो पवे। समझी वियसि बाबा साईं, त राज़ ॻरा आहिनि। इहे राज़ एतिरा त ॻरा आहिनि जो बाबा साईं संभालियो पाण खे। ॾाढो संभालियो आहे पाण खे अकबर, ॾाढो संभालियो आहे, पर हाणे पाण खे संभालण जी मूं में सापई न आहे रही। इहो राज़ मुंहिंजे साह खे निबोड़े कढी छॾींदो। इन करे चवां थो त इहो राज़ मूंखे मारे विझे, इन खां अॻु इन राज़ खे हिते दफ़न करे छॾियो। इन करे जेतिरो बि जल्दी थी सघेव वज़ीर खे चोरी ते वठी वञो ऐं सो बि नवाब खान जी ॻोठ तरफ़। ऐं हा, इन ॻाल्हि जी लाला खे बिल्कुलु बि ख़बर न पवणु घुरिजे त वज़ीर चोरीअ ते कंहिंसां गॾु वियो आहे। इहो राज़ असां टिनी ॼणनि जे विच में हुजे, इन खां अलावा कंहिंखे सुध न पवणु घुरिजे। ॿियो ख़बर अदा भाउ वरी शामिर जी ॿाहिरि अचण जो आसरो अथसि या ख़तम थी चुको? अदा मेरा बि मूंखे जेतिरी कोशिश करणी मां करे वठुसि, वधीक अलाह भलाई कंदो। बाबा मानी खाईंदव? न मां शहर मां होटल तां खाई आयो। हा, बाक़ी मामा खे का तलब हुजे त पुछीसि खाए। मां त चांहि पीअंदुसि। अमा पोइ मामा लाइ चांहि ठाह त पोइ मुंहिंजे लाइ चांहि ठाहे वठ। हाँ बाबा करे थी वठां। हिन कूड़े केस करण सां नवाब खान खे कहिड़ो फ़ाइदो पियो? वॾो फ़ाइदो खणी वियो भाऊ, ऐं तूं चईंदो त कहिड़ो फ़ाइदो मिलियो अथसि? वॾी चालाकी सां पुलिस घुराए असांजो मेल ख़तम कराई ऐं असांजी चोरी दबाए रहंदो असांजे मथां केस करे छॾियईं, असांखे अदा परेशानियुनि में विझी चइजाई। इहो मां बि ॼाणा थो त हिन तर में नवाब खान खां वधीक ॿियो ज़ालिम पैदा ई न थींदो। हाणे इहो नवाब खान जो ज़ुल्म घणो वक़्तु न हलंदो भाऊ मेरा बि। हाणे हुन जे ज़ुल्म जो घड़ो भरिजी चुको आहे ऐं जॾहिं ज़ालिम जे ज़ुल्म जो घड़ो भरिजी वेंदो आहे न त उन जा बुराई वारा ॾींहं शुरू थी वेंदा आहिनि ऐं तूं तमामु जल्द ॾिसंदे इन नवाब खान जे मथां नंढड़ा ॿार बि खिलूं कंदा।
सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।